रियल इशूज़ में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जे बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार जा नवां ॾस ॿुधायूं त जीअं हू अॻिते अची सघनि ऐं हू हिकु बाइज़त रोज़गार करे सघनि। हिन वक़्तु सॼे मुल्क जा जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उहे फ्रीलांसिंग करे ऑनलाइन कमु करे वॾो पैसो कमाए रहिया आहिनि। सिंध में बि थोरो घणो रुझान आहे, पर जंहिं तरीक़े सां सिंध जे नौजवाननि खे कमु करणु घुरिजे ईअं न पियो थिए। बहरहाल कुझु सिंधी नौजवान न रुॻो पाण बि कमाए रहिया आहिनि, पर ॿिनि सिंधी नौजवाननि खे बि कमु सेखारणु चाहिनि था। इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। इहा हक़ीक़त आहे त एमेज़ॉन दुनिया जी सभ खां वॾी ई कॉमर्स मार्केट आहे, जिते रोज़ानो अरबें डॉलर्स जो बिज़नेस थिए थो। उन में बि हाणे को शक न आहे त लखें बल्कि किरोड़े माण्हू स्किल्स ऐं महिनत वसीले वॾो पैसो कमाइनि था। के लखापति थी विया त के करोड़पति, त के वरी घर वेठे अरबपति थी विया। पर सिंधी नौजवान हिन हेॾे वॾे मौक़े मां फ़ाइदो छो नथा हासिल कनि? जेकॾहिं उहे एमेज़ॉन तां कमाइनि पिया त किथे आहिनि? ऐं उहे ॿियनि सिंधी नौजवाननि खे बि पाण वांगुरु एमेज़ॉन तां तकिड़ो ऐं वॾो पैसो कमाइणु सेखारे सघनि था? त पोइ अॼु तव्हांखे अहिड़नि ई सिंधी नौजवाननि सां मिल रहियूं था, जेके न रुॻो पाण माहवार लखें रुपया कमाइनि था, पर चवनि था त हू ॿियनि बेरोज़गार सिंधी नौजवाननि खे न रुॻो ही कमु सेखारे सघनि था, बल्कि खेनि क्लाइंट्स बि वठी ॾींदा। हा, इहो सच आहे त एमेज़ॉन जो कोर्स मुकमिल करण बैदि घणा नौजवान वीचारा क्लाइंट्स खे पिया ॻोल्हींदा आहिनि, पर हिननि नौजवाननि इहो मसइलो बि हल करे ॾेखारियो आहे। हीअ आहे उबैद मक़बूल मेमण। कुझु सालनि खां इस्लामाबाद में एमेज़ॉन जो कमु कंदो आहे। हाणे हैदराबाद में हिकु सेंटर खोले एमेज़ॉन ते बिज़नेस नेटवर्क हलाइण सां गॾु ॿियनि नौजवाननि खे कमु बि सेखारे थो, ऐं संदसि दावा आहे त हू बासलायत नौजवाननि खे क्लाइंट्स बि वठी ॾींदो आहे। सर, ये बेसिकली सिंपल कमु आहे। जीअं लोकल मार्केट में पाण बिज़नेस कयूं था, हिकिड़ी मार्केट मां होलसेल मार्केट मां परचेस करे रिटेल शॉप खे सेल कयूं था, सेम ईअं ई आहे। हीअ असां बल्क में जेको आहे परचेस कंदा आहियूं होलसेल मार्केट मां, ऐं जेको एमेज़ॉन जो वेयर हाउस जेके स्टोर तव्हां ठाहियो था ऑनलाइन, सम्झो तव्हां रिटेल स्टोर आहे, उते तव्हां जेको आहे सेल कयो था। ऐं हीअ सिखण लाइ 2 महीना इनफ आहिनि। बाक़ी जेको आहे सो अॻियां पंहिंजे स्किल्स खे पॉलिश करण लाइ 2 महीना ॿिया तव्हां अगरि 4 महीना माना इनफ आहिनि। अगरि को पोटेंशियल ॿार आहे कि 4 महीननि में हू हिनखे पंहिंजा स्किल्स सेट करे वेंदो आहे। 4 महीननि में हू सिखी थो वठे, पोइ उन खां पोइ कॾहिं हू कमाइणु शुरू कंदो? शुरू में केतिरो कमाईंदो? कीअं ऐं केतिरा कलाक उनखे ॾियणा पवंदा? छा करिणो पवंदो? सर, बेसिकली जेको कमाइण वारो आहे हर बार जो पंहिंजो पोटेंशियल आहे, ठीकु आहे। हर बार डिफरेंट पोटेंशियल जो आहे, डिफरेंट स्किल्स वारो हूंदो आहे, ऐं डिफरेंट हुनजी स्पीड हूंदी आहे कमाइण जी। ऐं जेको मिनिमम स्टॉक जेको आहे न, माना वॾी ॻाल्हि नथो कयां कि मिनिमम जेको स्टॉक आहे हू जीअं पंहिंजी हंटिंग सेल कंदा आहिनि मार्केट में, हंटिंग करे डॉलर्स में कयूं कि 100 डॉलर हुननि खे मिली वेंदा आहिनि हंटिंग जा। पाकिस्तानी 25 या 20 हज़ार रुपया कान रखो, हुननि खे स्टार्टिंग अर्निंग शुरू थींदी आहे, पोइ आहिस्ता आहिस्ता हू वधंदा वेंदा आहिनि हुननि में। मंथली? जी हा, मंथली हुननि खे इहो आहे कि प्रोजेक्ट वाइज़ हूंदो आहे। अगरि हुननि हिकिड़ी सेल कई आहे मंथ में त हुननि खे हिकिड़े पैसा मिलंदा। अगरि हुननि 2 कई आहे त 200 डॉलर मिलंदा। अगरि हुननि मंथ में 4 कयूं आहिनि त 400 डॉलर मिलंदा हुननि खे। असांजो सिंधी नौजवान उनजी जेका ज़हानत आहे, ज़ाहिर आहे तव्हां बि टन मोहम्मद ख़ान सां वास्तो रखो था, उथो वेहो था, तव्हांखे ख़बर आहे त सिंधी नौजवान हार्ड वर्किंग त आहिनि, पर मूं वांगुरु थोरा सादा आहिनि। त उन्हनि सादनि नौजवाननि जी ज़हानत खे ज़हन में रखी तव्हां छा था सम्झो त ॿारहाड़ी जा जेके सिंधी नौजवान आहिनि महिनत कनि, कमु सिखनि, त एवरेज मंथली साल खां पोइ केतिरो कमाए वेंदा? पंहिंजे जेके सिंधी माण्हू आहिनि तमामु नॉलेज वारा आहिनि, तमामु होशियारु आहिनि, ठीकु आहे। भले रूरल खां बिलोंग कनि था, ॿारहाड़ी खां बिलोंग कनि था, पर उहे तमामु होशियारु हूंदा आहिनि। अगरि हू महिनत कनि, फोकस कनि, त मंथली 1 लाख 1.25 लाख रुपया हू आराम सां महीनो कमाए वेंदा। वधि में वधि 5-6 आराम सां कमाए वेंदा, अगरि हू सुठो पंहिंजो टाइम ॾियनि था। हीअ त माना फ़िलहालु आहे, ख़्वाबु हिकिड़ो ख़्यालु आहे, ठीकु आहे। प्रैक्टिकली तव्हां ॿुधायो, तव्हां घणो था कमायो? सर, मुंहिंजी अलहमदिल्ला 6.5 to 7 लाख पर मंथ थियो वञे अर्निंग। तव्हां था चओ असां कीअं एतबार कयूं? सर, तव्हांखे आउं प्रूफ ॾेखारींदुसि बिल्कुलु। तव्हां मूंखे चङे मुंहिंजा जेके ॿार के वर्क में वेठा आहिनि, कमु पिया कनि, तव्हां उन्हनि जा प्रूफ ॾिसो, तव्हां उन्हनि मां सम्झी वेंदा कि उन्हनि जे हिसाब सां पोइ मुंहिंजी अर्निंग घणी। मुंहिंजो पर मंथ 7 लाख ताईं वियो आहे मंथ। उन खां वधीक कॾहिं कमायो था? न, वधीक इन खां कोन वियो आहे। अच्छा, हीअ तव्हां जेको सेंटर खोलियो आहे हिते स्टूडेंट्स अचनि था, उन खां फीस घणी हूंदा वठो तव्हां? सर, असां जेकी मुंहिंजी रखी आहे फीस, ट्यूशन फी जेकी रखी आहे असां उहा 20,000 रखी आहे, 20K रखी आहे। पर असां उन्हनि खां हींअर वठूं पिया 10K 12K मंथली। हा, न
पर कोर्स जी 2 महीननि जो कोर्स आहे, 2 महीननि जी इहा फ़ी आहे। मगर जेको अफोर्ड करे सघे पियो उन हिसाब सां उन्हनि खां फ़ी वठूं पिया। अच्छा, जेके न पिया अफोर्ड करे सघनि उहे छा कनि? पर उन्हनि खे बि जेके ॿार पोटेंशियल वारा आहिनि सभु न, जिन ॿारनि में पोटेंशियल आहे असीं इंटरव्यू वठूं पिया। अगरि हुननि में सलाहियत आहे, पोटेंशियल आहे, हुननि खे शौक़ु आहे, असीं हुननि खे फ्री कोर्स ॾियूं पिया के। बेसिकली आउं CEO आहियां मोहम्मद मुकीम कोरे जो लाइस्यूमर्स एजेंसी ई कॉमर्स एजेंसी जो। तव्हां मुख़्तसर ॿुधाइजो केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे, हींअर केतिरो कमायो था? 2019 खां मां शुरू कयो हुयो। 2019 में जेकर मां सक्सेस स्टोरी ॿुधायां त मां लोकल ईंदो हुयुसि यूनिवर्सिटी पॉइंट में, ऐं उन खां पोइ 2020-21 में मां बाइक ते आयुसि, ऐं हाणे अलहमदिल्ला गाॾी में अचां पियो, त माना काफ़ी इम्प्रूवमेंट आहे। बाक़ी हींअर अलहमदिल्ला मां $1000+ अर्निंग कयां पियो पर मंथ जे हिसाब सां। माना 3 लख खां मथे कमायो था? जी सर। इन खां वधीक तव्हां कमाए सघो था? जी सर, हींअर इनशाला टारगेट मुंहिंजो इहो ई आहे त जेको आहे 2024 में 10 lakhs+ जेको आहे खणी वञे अर्निंग खे पूरी तव्हां करे वठंदव इंशाल्लाह। मोहम्मद मुकीम कोरेजे ऐं उबैद मक़बूल जे बिज़नेस सेंटर ते अविनाश नाले नौजवान एमेज़ॉन ते वर्चुअल असिस्टेंट सां गॾोगॾु पंहिंजो अकाउंट हैंडल कंदो आहे। संदसि दावा आहे त हू महीने में 4 खां 5 लख रुपया कमाए वठे थो। ई कॉमर्स फील्ड में मूं तक़रीबन काफ़ी प्लेटफॉर्म मूं जॉइन कया ऐं काफ़ी प्लेटफॉर्म तां अर्निंग कया अलहमदिल्ला। तव्हां सची सची ॿुधाइजो पैसा घणा मंथली कमाए वञो था? मंथली ॾाढ न हणिजो, सची ॻाल्हि सची जेका हुजे न उहा। बिल्कुलु जेको आहे सो 4 खां 5 लख रुपया अर्न करे वञा थो मंथली बेस ते। ऐं तव्हांखे हींअर ॾेखारींदो सही असांजो पंहिंजो डैशबोर्ड जंहिंमें अर्निंग बाक़ाइदे थी वई आहे। 5 लख रुपया कमायो था, पोइ ख़र्चु किथे था कयो, नज़र त कोन थो अचे? ख़र्चु ज़रूरी न आहे पंहिंजे पाण ते ख़र्चु कयूं। जेके काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके शो छा कंदा आहिनि, एॾा वॾा गाॾी वाड़ी अथव? गाॾी बिल्कुलु आहे, पर बाइक मूंखे बाइक जो शौक़ु आहे। असां बाइक टूरिंग कंदा आहियूं पूरो पाकिस्तान। कहिड़ी बाइक अथव? बाइक हैवी बाइक आहे। घणी वरिती अथव? उहा वरिती आहे 5 लख रुपया। जेको हिन खां पहिरीं वारो महीनो जुलाई, उन जी सेल जुलाई 2023। अगस्त में 0 अगस्त में 0 आहे बिल्कुलु। उहो ओपन ऑर्डर्स हुआ हींअर तव्हां ॾिठा हूंदा। सो इन्वेंट्री असांजो सिस्टम हूंदो आहे, इन्वेंट्री घुराईंदा आहियूं, उहा यकदमि सां सेल सोल्ड थी वेंदी आहे। ठीकु आहे। सो 1 अगस्त तव्हां अप्लाई थो कयां, 1 जुलाई खां तव्हां सेल मुंहिंजी ॾिसी सघो था। $4,437 मुंहिंजी सेल आहे। पाकिस्तानी घणा थी? ये पाकिस्तानी हाणे कन्वर्ट करणा पवंदा असांखे बि। तक़रीबन 11 लख। जी बिल्कुलु। 11-12 लख रुपया बिल्कुलु। 300 रुपये जो 12 लख खां मथे, बल्कि मथे थींदो। हा, बल्कि 13 लख खनि थी वेंदो। जी हा। अच्छा, इहो ॿुधाए त उन मां तव्हां कमाया घणा न? मिसाल 13 लख तव्हां सेल कई, 13 लख जी सेल घणी थी? 13 लख जी सेल कई आहे। इन मां असांखे तक़रीबन मिनिमम जेको प्रॉफिट हूंदो आहे उहो असांजो 30% हूंदो आहे। 20% त आम आहे हूंदो आहे। बाक़ी उहो प्रोडक्ट ते डिपेंड थो करे त असां प्रोडक्ट हंट कहिड़े हिसाब सां कयूं था, उनजो BS। 3.5 लख रुपया। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो अब्दुल राफ़ी नालो। किथे आयो असल? मां हैदराबाद जो। केतिरो वक़्तु थियो एमेज़ॉन में? मूंखे 6 महीना थी विया आहिनि अमेज़ॉन। 6 महीननि में हाणे सां कमु सिखी वियो? हाँ, बेसिकली स्टार्टिंग में त मतिलबु पंहिंजा स्किल पॉलिश कबा आहिनि। त बेसिकली असांजो मतिलबु जेको नौजवान तबिको आहे उहो सम्झे थो एमेज़ॉन में अची करे असां नेस्ट एग ऐं डॉलर ठाहिण शुरू करे सघंदासीं। ईअं बिल्कुलु बि न आहे। तव्हां ईंदो, पंहिंजी महिनत कयो, पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट ठाहियो त मां सिखण जी नियत सां थो अचां। ईअं पैसा कमाइण जी नियत सां न अचे, सिखण जी नियत सां अचे। त बाक़ी पैसा बाए प्रोडक्ट आहिनि। अगरि तव्हां मतिलबु सुठे तरीक़े सां परफॉर्म कयो था त अलाह साईं तव्हांखे उनजो सिलो ॾिए थो। तव्हांखे अञा सिलो मिलियो आहे न? हा, बिल्कुलु मिलियो आहे। अलाह जा लख एहसान आहिनि। अॼु मूं वटि हिकिड़ो क्लाइंट आहे, मतिलबु 6 मंथ में हिकिड़ो क्लाइंट आहे जेको परसेंटेज बेसिस ते हुनजी मां वर्किंग कंदो आहियां। उन मां अर्निंग शुरू थी आहे तव्हांजी? हा, बिल्कुलु अर्निंग स्टार्ट थी आहे। ऐं मां लाइस कॉमर्स जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे सपोर्ट कयो आहे, हेल्प कयो आहे। $100 मां अर्निंग कयां पियो हिन वक़्तु मंथली, ऐं इंशाल्लाह माना 60,000 रुपया। हा, बिल्कुलु। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद अवैस। तव्हां किथे जा आहियो? बेसिकली डिग्री शहर मिरपुर ख़ासि। मूंखे हीउ कमु सिखे तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि। किथे सिखियो तव्हां? हिते ई सिखिया आहियूं, सर वटि, सर मुकीम वटि। जी। हींअर तव्हां वटि आहिनि क्लाइंट्स आहिनि? हिकिड़ो क्लाइंट आहे ऐं हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो पर्सनल अकाउंट आहे। क्लाइंट मां घणो अर्न कयो पिया ऐं पंहिंजे पर्सनल अकाउंट मां घणो पिया कयो? पर्सनल अकाउंट त मुंहिंजो बिल्कुलु न्यू आहे। हिकिड़े शिपमेंट कई आहे, असां प्लान कयो आहे। बाक़ी जो क्लाइंट जो अकाउंट आहे उन ते 30% ते प्रॉफिट आहे। माना $100-200 कमाए वञो था? जी, आराम सां। अच्छा, जेका तव्हां पर्सनल अकाउंट खोलियो था उन में घणी घटि में घटि इन्वेस्टमेंट हुजणु घुरिजे? अगरि होलसेल कयो था त $5,000 तक हुजणु खपे। $5,000 $5,000 15 लख रुपया। तव्हां 15 लख रुपया छीड़ा आहिनि? जी। वर्चुअल असिस्टेंट सही न आहे? माना विदाउट इन्वेस्टमेंट? विदाउट इन्वेस्टमेंट सही आहे, त पंहिंजी इन्वेस्टमेंट में फ़ाइदो वधीक आहे। 15 लख तव्हां सीड़ाया, तव्हां हिन कमाइण कॾहिं खां शुरू कंदव? इंशाल्लाह विदिन 2 to 3 months। घणो कमाइण शुरू कंदव? 20 to 30% प्रॉफिट पर प्रोडक्ट।
हीउ वाकई सच आहे? बिल्कुलु सच आहे। अलाए घणा माण्हू चवंदा आहिनि कूड़ आहे, फ्रॉड आहे। हाणे मुंहिंजी प्रोडक्ट वरितल आहे 48 यूनिट वरिता आहिनि असां, त हिकु पए थी 1,20,000 रुपए में, त उन ते अगरि प्रॉफिट कयूं था 30,000 प्रॉफिट अचे थो असांखे। ख़ैरपुर मीर्स ज़िले सां तालुक़ु रखंदड़ काशिफ़ अहमद लुंड हीउ कमु सिखण लाइ ख़ासि तौरु ॻोठां हैदराबाद आयो। हुन महिनत कई ऐं हाणे बेरोज़गारी जे दुबण मां निकिरी बार रोज़गार बणिजी चुको आहे। अचे थो कोर्स करे ऐं सीरियस थी जेकॾहिं करे त इनशाला चइनि खां 5 महीननि में हुनखे क्लाइंट बि मिली वेंदो ऐं अर्निंग जहिड़ो थी वेंदो आहे। उहो तव्हांखे कॾहिं मिलियो कोर्स करण खां पोइ क्लाइंट? मूंखे 2 महीननि खां पोइ मिली। मूंखे टोटल इन फील्ड में आहे 6 महीना थिया आहिनि। हाणे आया तव्हां? 6 महीननि में मां मतिलबु हिन महिल ठीकु ठाकु कमु कयां थो पियो माशाल्लाह। जेको आहे कम खे छॾियो, ॿुधायो कमायो घणो था? कमाइण जो ई जेको आहे इलाही माण्हू हूंदा आहिनि त पंहिंजे ज़ाहिर बि कंदा आहिनि, पंहिंजो न बि कंदा आहिनि। बहरहाल हिते माना $200 असांजो जेको आहे अर्निंग थी वेंदी आहे। $250 कमायो था? हा माशाल्लाह थी वेंदी आहे। अच्छा, इहो मूंखे $250 माना तक़रीबन 70-80 हज़ार रुपया बिल्कुलु थी वेंदो आहे। हाणे इन में ईअं आहे त इंटीरियर जे जेकॾहिं छोकिरा जेके आहिनि, इंटीरियर में ॿार आहिनि, उहे जेकॾहिं निकिरी अचनि त बजाए हिन महिल सरकारी नौकरियुनि खे ॻोल्हण जे लाइ हिन कोर्स खे जेकॾहिं पंहिंजो कंटिन्यू कनि त इन हिसाब सां उन्हनि खे इलाही बेनिफिट्स आहिनि। नौकिरी ते बि 15 लाख 20 लाख ख़र्च था कनि ऐं नौकिरी जेको आहे मिले बि कोन थी। वॾेरनि जे पोयां लॻा पिया आहिनि, को वॾेरनि जे पोयां उतां कंदे वेठा आहिनि। हिन खां बहितर आहे निकिरी अची को जेको आहे स्किल सिखी करे ई अॻिते कमु कनि त उहो अञा वधीक बहितर आहे। हिते तव्हां पाण वॾेरा आहियो? न वॾेरा न आहियूं, असां पाण वॾेरनि जे ख़िलाफ़ु आहियूं, वॾेरा न आहियूं। एमेज़ॉन त वॾेरो आहे न साईं? न साईं, वॾेरो मतिलबु एमेज़ॉन कमाइण वारे हिसाब सां अर्निंग त हाणे काॾूं न काॾूं त अर्निंग घर त हलाइणो आहे न, घर माण्हू काॾूं हलाए। हिन एजेंसी ते न रुगो एमेज़ॉन बिज़नेस मॉडल जी सिख्या वठी वेठल हाणे पाण कमाए रहिया आहिनि, पर नवां शागिर्द पिणु हीउ कमु सिखी रहिया आहिनि, जिन में छोकिरनि सां गॾु छोकिरियूं पिणु शामिल आहिनि। जी मुझे 6 मंथ्स हो गए हैं, घर में ही मैं सीख रही थी, तो मुझे लाइस्यूमर्स का पता चला, फ़ीमेल ट्रेनिंग दे रहे हैं ये, तो मैंने कल से स्टार्ट किया है, ज्वाइन किया है। अल्हम्दुलिल्लाह बहुत कोऑपरेटिव स्टाफ है माशाल्लाह, बहुत अच्छे से। इनको आप छोड़ दें, हम इनकी मार्केटिंग नहीं कर रहे। ये बताएं कि ये 6 महीने के दौरान क्या एक्सपीरियंस आपका रहा है? वाकई ये काम सही है जैसे बताया जा रहा है कि लोग इसमें से बहुत अच्छा पैसा कमा सकते हैं, अमीर हो सकते हैं, या बस ऐसी बातें ज़्यादा हैं और रिज़ल्ट ज़ीरो है? नहीं, ऐसा नहीं है, ये मेहनत पे डिपेंड करता है। ओरिजिनल काम है, कोई फेक कोई स्कैम नहीं है, क्योंकि मैंने खुद सक्सेस स्टोरीज़ देखी हैं और 6 महीने की रिसर्च से भले मुझे क्लाइंट नहीं भी मिला, लेकिन ये है कि काम ऑथेंटिक है। तो इस एजेंसी में आप काम कर रही हैं, आपको शौक़ नहीं होता कि मैं भी सीखूं? जी हाँ, इंशाल्लाह मेरा मोटिव जागा है कि इंशाल्लाह मैं इस पे जो है वर्क करूँगी अमेज़ोन पे, और इंशाल्लाह इससे अमेज़ोन अर्निंग करूँगी इंशाल्लाह। जी बिल्कुल, मैं अमेज़ोन का काम भी करती हूँ। फ़िलहाल मैं अभी प्रोडक्ट हंटिंग पर हूँ और इंशाल्लाह ताला मेरा आगे अमेज़ोन एज अ वर्चुअल असिस्टेंट काम करने का प्लान है। वरी बि सिंधी नौजवाननि खे इहा ई सलाह आहे त ॾिसी वाइसी सोची सम्झी अहिड़नि एक्सपर्ट्स वटि कमु सिखनि जेके रुगो पंहिंजी फीस खड़ी करण जे चकर में न हुजनि, पर कुझु सेखारीनि बि सही। बहितर ईअं थींदो त जेके मेंटर्स कमु सेखारण बाद क्लाइंट्स ॾियनि उन्हनि खे ई तरजीह ॾियणु घुरिजे। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।